नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त की सोभودीरो में खबर ॾींदा। सोभودीरो शहर में चोरी वाक़ई बदमनी खिलाफ राशिद सहतो, सरदार गुलाम शबीर चन्ना, फेरोज कलोड़ो, जमीर जतोई ऐं ॿियनि सोभودीरो सॻियूं रोड ते टायरन के बाहियूं ॾेई रुकावटूं खड़ियूं करे SHO सोभودीरो लाला अमीर पठान खिलाफ धरणो हयो ऐं शटरबंद हड़ताल कई। मुतासिर दुकानदार राशिद सहतो चयो त सोभودीरो में बदमनी चोट चढ़ियल आहे, मनशियात खुलेआम हली रही है। 24 कलाक गुज़रण बावजूद SHO सोभودीरो जाइ वारदात ॾिसण न आयो है। मुतासिर दुकानदार चयो त सोभودीरो शहर जे मेन रोड तां मुंहिंजी दुकान जा ताला तोड़े ॾुहारिन ईअं सामान खयो आहे। ॼण मुंहिंजो दुकान के ॿेले में हुयो ऐं सोभودीरो पुलिस गायब हुई। हिन चयो त 2 लख खां वधीक जो सामान खयो वियो आहे। शहरिन घुर कई त SHO खे हटाए चोरी वापस कराई वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।